बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी फ्यूचर पोटेंशियल टेंस ज़मान मुस्तकबिल इम्कानी के बारे में पढ़ंदासूं। इनका अग में असी ज़मान हाल, ज़मान माजी, ज़मान मुस्तकबिल के बारे में पढ़ियो। उनका बाद में ज़मान हाल इम्कानी, ज़मान माजी इम्कानी हाँ अज जो है असी ज़मान मुस्तकबिल इम्कानी के बारे में पढ़ंदासूं। इंग्लिश में डेफिनेशन है सच अ फॉर्म अ वर्ब which shows that subject will be able to do some work with complete power or strength in coming time, that is called future potential tense। सिंधी में फेल जी एड़ी सूरत जेका बुधाए त फ़ाइल को कम ईंदड़ वक्त में मुकम्मल ताकत या कुवत सां करे सघंदो त उनके ज़मान मुस्तकबिल इम्कानी चइबो आहे। ज़मान मुस्तकबिल इम्कानी में असां के जेको आहे त बा हेल्पिंग वर्ब जेको आहे उहे इस्तेमालु थियनि था। हिकिड़ो आहे शल बी एबल ऐं ॿियो आहे विल बी एबल। त शल बी एबल जेको आहे असांजो हुई ऐं आहे सां जेको आहे असां शल बी एबल ऐं उन खां अलावा बक़ाया जेका बि आहिनि ही आहे, शी आहे, इट आहे, दे आहे, इस्म जमा आहे या इस्म वाहिद आहे जुमले में फ़ाइल, त असां उन सां जेको आहे विल बी जो इस्तेमालु कंदासूं। असांखे इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन में रखणु घुरिजे त शल बी जेको आहे सिर्फ़ु आहे ऐं हुई सां इस्तेमालु थींदो, जॾहिं त विल बी एबल जेको आहे शल बी एबल जेको आहे उहो आहे ऐं हुई सां इस्तेमालु थींदो, जॾहिं त विल बी एबल जेको आहे उहे जेका बि बक़ाया प्रोनाउन आहिनि उन्हनि सां ऐं उन खां अलावा जेकॾहिं इस्म वाहिद हूंदा या इस्म जमा हूंदा जुमले में कम जा कंदड़ सब्जेक्ट फ़ाइल हूंदा त उन्हनि सां बि असां जेको आहे विल बी जो इस्तेमालु कंदासूं। ऐं इन जी सिंधी में जेको आहे सुञाणप आहे जीअं असां लिखियो सघंदुसि, सघंदासीं, सघंदे, सघंदो, सघंदी, सघंदा। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं जेकियूं असांजो सिंधी जे जुमले में निशानियूं हूंदियूं त असां उन्हनि मां अंदाज़ो लॻाए सम्झी सघूं था त इहो जेको असांजो टेंस आहे इहो ज़मान मुस्तकबिल इम्कानी जो आहे या इहो जुमिलो जेको आहे असांजो ज़मान मुस्तकबिल इम्कानी जो आहे। अचो त हाणे जेको आहे असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां पहिरें मिसाल में लिखियो आहे निसार विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लम, त निसार ही मसइलो हल करे सघंदो। त हाणे ॾिसूं था त असां जेको अंग्रेज़ी में लिखियो निसार विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लम, निसार जेको आहे मसइलो हल करे सघंदो। निसार जेको आहे असांजो नाउन आहे ऐं जुमले में जेको आहे इहो असांजो जेको आहे सब्जेक्ट आहे ऐं इहो सिंगुलर केस में आहे त असां हिन सां विल बी एबल जेको आहे इस्तेमालु कयो आहे। उन खां बाद में आहे आई शैल बी एबल टू प्ले फ्लूट, त मां बांसुरी वॼाए सघंदुमि। त आई जेको आहे प्रोनाउन आहे ऐं हिन जुमले में असांजो एज ए सब्जेक्ट तौरु इस्तेमालु कयो आहे त असां हिन सां शैल बी एबल इस्तेमालु कयो आहे। उनका बाद में ही विल बी एबल टू एडमिट यू इन द क्लास, त हू तोखे क्लास में दाख़िला ॾेई सघंदो। ही जेको आहे असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमले में जेको आहे असांजो सब्जेक्ट तौरु इस्तेमालु थियो आहे त असां हिन सां बि विल बी एबल इस्तेमालु कयो आहे। उनका बाद में साइमा, साइमा असांजी नाउन आहे ऐं सिंगुलर आहे ऐं जुमले में जेको आहे असांजो सब्जेक्ट जो कमु करे रही आहे हिन सां बि असां शैल बी एबल, साइमा विल बी एबल टू मेक क्वेल, त साइमा रिली ठाहे सघंदी, इन सां बि असां विल बी एबल इस्तेमालु कयो आहे। उनका बाद में दे विल बी एबल टू यूज़ माय फर्नीचर, हू मुंहिंजो फर्नीचर इस्तेमालु करे सघंदा। त हिते दे असांजो प्रोनाउन आहे, असां चइजो असांजो प्लूरल जेको आहे इहो प्रोनाउन आहे ऐं जुमले में असांजो सब्जेक्ट तौरु इस्तेमालु थी रहियो आहे त उन सां असां जेको आहे विल बी एबल इस्तेमालु कयो आहे। उनखां बाद में वी शैल बी एबल टू स्पीक इंग्लिश, असां अंग्रेजी ॻाल्हाए सघंदासूं। हिते असां वी जेको आहे इस्तेमालु कयो आहे त असां हिन सां शैल बी एबल इस्तेमालु कयो आहे। हाणे असां हिते जेका आहिनि 6 जुमला लिखिया आहिनि, 6 जुमलनि मां असां सिर्फ़ु 2 जुमलनि सां जेको आहे शैल बी एबल इस्तेमालु कयो आहे ऐं बक़ाया जेका बि आहिनि सभु असां उन सभिनी सां जेको आहे विल बी एबल इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं असां हिन में आइडेंटिफाई कयूं था त असां सिर्फ़ु जेको आहे ऐं हुई सां जेको आहे शैल बी एबल टू इस्तेमालु कयो आहे ऐं बक़ाया जेका बि जुमला आहिनि असां उन सभिनी सां जेको आहे विल बी एबल इस्तेमालु कयो आहे। हाणे चवण जो मक़सदु आहे त आहे असांजो फर्स्ट पर्सन आहे ऐं हुई बि असांजो फर्स्ट पर्सन आहे असांजो फर्स्ट पर्सन सिंगुलर आहे ऐं हुई असांजो फर्स्ट पर्सन प्लूरल आहे। त असां इन ॿिन्ही सां जेको आहे शैल बी एबल इस्तेमालु कयो आहे। बाक़ी इन खां अलावा बाक़ी जेका बि आहिनि ही आहे या दे आहे, ये टई असांजा ॿई जेके आहिनि असांजा थर्ड पर्सन आहिनि। हिकिड़ो असांजो थर्ड
थर्ड पर्सन सिंगुलर आहे ऐं ॿियो असांजो थर्ड पर्सन प्लूरल आहे त असां उन ॿिन्ही सां जेको आहे विल बी एबल इस्तेमालु कयो आहे चवण जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु फर्स्ट पर्सन आहे ऐं उही सां जेको आहे शल बी एबल इस्तेमालु थींदो ऐं बक़ाया जेका बि आहिनि सभु उन सभिनी सां जेको आहे विल बी एबल इस्तेमालु थींदो हाणे ॾिसो था त इन्हनि जुमलनि में असांजो जेको आहे सभ खां पहिरीं सब्जेक्ट आहे सब्जेक्ट खां पोइ असांजो हेल्पिंग वर्ब विल बी एबल ऐं उन खां बाद में असांजो इन्फिनिटिव जेको आहे टू सॉल्व आहे टू प्ले आहे टू एडमिट आहे टू मेक आहे टू यूज़ आहे टू स्पीक आहे जेको इस्तेमालु थियो आहे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजो हेल्पिंग वर्ब में विल बी एबल ऐं शल बी एबल आहे लेकिन उन खां बाद में असांखे जेको आहे इन्फिनिटिव माना टू जो इस्तेमालु करे ऐं उन खां बाद में 2 + v1 तो माना असांखे 2 जो भी इस्तेमालु करिणो आहे ऐं फेल जी पहिरीं सूरत भी जेको आहे इस्तेमालु करणी आहे जंहिंखे असां जेको इन्फिनिटिव जेको मज़दर चवंदा आहियूं उन जो लाज़मी इस्तेमालु कयो आहे जीअं आहे निसार विल बी एबल निसार जो सब्जेक्ट विल बी एबल जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे उन खां पोइ टू सॉल्व जेको असांजो इन्फिनिटिव इस्तेमालु कयो उन खां पोइ दिस प्रॉब्लम जेको आहे जुमले में असांजो जंहिंखे चइजे कहीं ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थियो आहे जंहिंखे असां सवाल पुछूं था वर्ब खां त हू विल बी able to solve this problem तो जवाब में निसार will be able to solve problem निसार असांजो सब्जेक्ट हाणे इन ऑब्जेक्ट जे बारे में पुछूं था त निसार will be able to solve what हाणे what जे रिप्ले में जेके अचे तो पियो त असांजो जेको आहे त इहो this problem जेको आहे उहो असांजे जुमले में ऑब्जेक्ट हूंदो इन जे करे असां चई सघूं था this problem जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे ऐं हाणे जेको आहे तव्हां दोस्त जेको आहे असां चओ त असां जेको आहे तव्हांखे चंद जेको आहे मिसाल ॾेई इनखे सम्झायोसीं हाणे जेको आहे अॻिते असां जेको आहे वरी इनखे पंहिंजो जेको आहे त बयानी जुमले खे असां जेको आहे सवाली जुमले में तब्दील कंदासीं सवाली खां बाद में असां उनखे नाकारी में ऐं आख़िर में असां जेको आहे उनखे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील कंदासीं